साईं 5 कलाक के भला 5 कलाक थी पी मां पुछदो के मां घुमत ता तो न अऊज़ु बिल्लाहि मिनश रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअथ बअदल मौत ईमान आदोमा मथे अल्लाह तबारक व तआला जे ऐं उन जे किताबनि ते ऐं उन जे मलाइकनि ते फ़रिश्तनि ते उन जे रसूलनि ते तमामी रसूलनि ते सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी आख़िरुज़ ज़बान नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सभिनी रसूलनि ते तू सभिनी चो सभिनी रसूलनि ते जो मां ईमान आंदो सभिनी रसूलनि ते ईमान ऐं ॾींहुं आख़िरत जे मथां मां ईमान आंदो ख़ैर भलाई ऐं बुराई सभु अल्लाह जे तरफ़ां आहे सभु अल्लाह तरफ़ां अल्लाह साईं जे तरफ़ां आहे मरी वेंदासीं वरी जीरा थींदासीं वरी न मरदासीं गवाही ॾियां थो मां मथे अल्लाह तबारक व तआला जे अल्लाह वहदहू ला शरीक अल्लाह अकेलो आहे अल्लाह का सिवाय ॿियो कोई खुदा नहीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजा सच्चा रसूल आहिनि उनजा सच्चा रसूल आहिनि मां उन्हनि जे मथां ईमान वठी आयो आहियां हाणे पढ़ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना है कोई इबादत जे लायक जो तर्जुमो ही आहे पुट ना है कोई इबादत जे लायक केर भी इबादत जे लायक यानी कोई भी बुत जंहिंजी तव्हां पूजा कंदा आहियो या कोई भी मखलूक जेका अल्लाह जी मखलूक आहे उहा इबादत जे लायक न आहे सिवाय अल्लाह जे अल्लाह अकेलो आहे उहो इबादत जे लायक आहे मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जा सच्चा रसूल आहिनि मुबारक हुजे मुबारक मुबारक हुजे बिस्मिल्लाह मुबारक हुजे मुबारक अदा तव्हां सभिनी खे मुबारक हुजे मुबारक टोपी मुबारक हुई टोपी तो कौन भाई टोपी कब इनको मत टोपी है ना ये मुबारक हुजे बिल्कुल इनको मत टोपी है तो हमको जो बेहतर ही हुआ तो दीन खे समझ भी सही तालीम जो वठी नमाज भी पढ़े समझ में आई ना है रे संतोड़ो
फोटो